बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सोनो प्रोग्राम, प्यारो प्रोग्राम सर्तियों ऐं सिंगार। उन सां गॾु अवां जी पंहिंजी नसरी नाज़ अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक? आहा माशाल्लाह, अॼु त अंगण भरिया पिया आहिनि ऐं मां ॾिसां पई त चाचा मामा भाइर भाइटा सभु अची गॾु थिया आहिनि सैरनि लाइ। छो जो 2 ॾींहंनि खां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ असांजे बचिड़े जी शादी आहे, कंहिंजे घर में के बचिड़े जी तहोर आहे ऐं किथे वञिणो आहे ऐं का भेण लॻी पई आहे त कहिड़ा कपिड़ा पायां, ही न ही न ही, अहिड़ो हुनजो बि आहे, अहिड़ो भर्त मां भराईंदसि। बहरहाल इहा कशमकश लॻी पई आहे ऐं इहे ख़ुशी जा ॾिहाड़ा आहिनि। इन ख़ुशीअ में अलाह साईं खां इहा दुआ आहे हर वक़्तु रुधल हुजो। ऐं चवंदा आहिनि त इंसानु कॾहिं कॾहिं ॾाढो परेशान थी वेंदो आहे त अलाह साईं जेकॾहिं मुंहिंजी तक़दीर में ही लिखी आहे मुंहिंजो ही कमु थी वञे हा, ॾाढो सुठो थिए हा। पर आउं इहो चवंदुसि त तक़दीर जे लाइ दुआ ज़रूरु कंदा कयो, ज़रूरु पंहिंजे लाइ दुआ कंदा कयो। जेकॾहिं उहा तव्हांजी हक़ी दुआ आहे त उन जे लाइ रब जे अॻियां ॿाॾाईंदा रहो त अलाह साईं जेकॾहिं हीअं लिखी आहे त मुंहिंजो हीअं भलो थी वञे हा। छो जो तक़दीर जे अॻियां असीं ॾाढा बेवस आहियूं, पर जेका लिखण वारी ज़ात आहे उहा बेवस न आहे। उहा मिंट लिखी छॾंदी, चवंदी मुंहिंजो बंदो ही मूंखां घुरे थो त मां छो न, जेकॾहिं मूं लिखियो न आहे त मां लिखियो करे थो ॾियांसि। ऐं रब खां चवंदा आहिनि त हमेशह सुठी दुआ घुरिजे, उन मां कॾहिं ना उमेद न थिजे। ऐं मूं काफ़ी जॻहियुनि ते इहो ॾिठो आहे त माण्हू ॾाढो बेवस लाचार परेशान थी वेंदो आहे त अलाह साईं हीअं करियां, पर रब खे तव्हां उन नमूने चओ त सही न, तव्हां चई त ॾिसो न त कीअं था तव्हांजा बेड़ा पार थियनि। पंहिंजे प्यारे प्रोग्राम जी शुरूआति कयां थी ऐं अॼु मां जल्दी में शुरूआति थी कयां ऐं काफ़ी ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके रहिजी थी वञनि। पर प्रोग्राम में अॼु मुंहिंजे प्रोग्राम में 4 चंड न पर चंड ई चंड लॻल आहिनि, तंहिंजे करे मां पाण ख़ुशी में नथी मां तारुफ़ कराईंदसि मुंहिंजी प्यारी भेण अदी फरज़ाना, अदी आशा मुंहिंजी, अदी मुंहिंजी रज़िया। आहा अॼु अदी सकीना खे नज़र न लॻे, मुंहिंजी नज़र न लॻे, तंहिंजे करे मां हीअं थी कयां त अॼु मुंहिंजी अदी सकीना जेका आहे सा मूंखे लॻे थो या त कोहमरी मां थी आई आहे या किथे थी आई आहे। पर ज़ाहिर आहे इन खे तयारु करण में बि त कंहिंजो हथु हूंदो न। माशाल्लाह एॾी सुहिणी टोपी पाती आहे या कंहिं पाराई आहे, इहो बि मां तव्हांखे ॿुधायां थी। अॼु असां दिलबर आहे अदा इनायत असां सां गॾु आहे ऐं अॼु असांजे प्रोग्राम में जंहिंजे लाइ मां चवां थी चंड ई चंड लॻल आहिनि त ज़ाहिर आहे की अहिड़ियूं शख़्सियतूं ईंदियूं आहिनि, अहिड़ा प्यारा माण्हू ईंदा आहिनि, अहिड़ा दिलि घुरिया महिमान ईंदा आहिनि जिन्हनि जे लाइ जॻह न हूंदी आहे त किथे मां विहारियासि। ऐं हक़ीक़त में बि अॼु उहा शख़्सियत मूं वटि आई आहे जंहिंजे लाइ मां पाण ख़ुशी में नथी मापां। छो जो अॼु हुन मुंहिंजो मथां मान करे छॾियो आहे। मूं हुनखे चयो तूं ईंदीअ ऐं कंहिं माण्हू शर्त लॻाई न ईंदी ऐं मूं चयो ॾिसो अची ॾेखारींदी, त वाक़ई उहा आई आहे। प्यारी शख़्सियत आहे। तव्हां प्रोग्राम धरती ते ॾिसंदा हूंदो, धरती जा सितारा माशाल्लाह, ही उहे सितारा उहे चूंडे सितारा कढंदी आहे जंहिंमें उन्हनि जा दिलि जा राज़ जेके माण्हू लिकाईंदो आहे कंहिंखे न ॿुधाईंदो आहे, पर कॾहिं अहिड़ा पंहिंजा प्यारा अॻियां वेंदा आहिनि जिन जे अॻियां दिलि जा राज़ खोले वेंदा आहियूं, पंहिंजा ॾुख सुख उन शख़्स खे ॿुधाईंदा आहिनि। जी उहा शख़्सियत मूंसां गॾु आहे बाख पीरज़ादो। ऐं इन बाख जे लाइ मां इहो बि चवंदुसि त माशाल्लाह अलाह पाक हिन खे ज़िंदगी ॾे, जेतिरी सुहिणी पाण आहे जेतिरी सुहिणी हिन जी शख़्सियत आहे ऐं ओड़ो ई सुहिणो घराणो अथसि, शाइराना घराणो। माशाल्लाह असांजो जेको शाइर आहे अनवर पीरज़ादा साहब, उन्हनि जे घरनि सां जो तालुक़ु आहे। पर कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि फ़नून लतीफ़ा सां कंहिंजो तालुक़ु हूंदो आहे त सॼो घर उहे ई थी वेंदो आहे। जेकॾहिं केरु ड्रामे में आहे त ॿिए खे ज़रूरु खणी ईंदो, पर इन्हनि जो घराणो जेको आहे सो शाइराना घराणो आहे। सभु नंढा तोड़े वॾा ऐं हिकिड़े नाले वारा, तमामु सुठियूं इन्हनि जूं किताबियूं लिखियल आहिनि, उहे किताबियूं तव्हां बि पढ़ी हूंदियूं। ऐं इन खां सवाइ जेका ॿी असांजी प्यारी सुहिणी शख़्सियत वेठी आहे, उन जे खे बि ॾिसी काफ़ी सालनि खां पोइ ॾिठो आहे त चवंदा आहिनि जॾहिं हिकिड़ी शख़्सियत खे दिलि में ई माण्हू यादि कंदो रहे, उहा साम्हूं अची वञे त तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। उहा आहे मुंहिंजी शकीला रिज़वी। जी शकीला जे लाइ मां इहो ॿुधायां, अच्छा सुञाणे विया आहियो तव्हां बि ॾिठो हुयो? सही, PTV जे दौर खां बिल्कुलु असांजो बेदिल मसरूर साहिबु जेको असांजो डायरेक्टर हुयो ऐं उहो जेको ॻाईंदो हुयो से सुर मारवी भेरवी माना वॾा वॾा, उन में अदी शकीला रिज़वी उन्हनि सां गॾु हूंदी हुई। तंहिं वक़्त में अदी शकीला इलाही नंढी हूंदी हुई ऐं ज़ाहिर आहे वक़्त सां गॾु इंसान ते कुझु ज़िमेदारियूं अची थियूं वञनि, पोइ पंहिंजो घरु वसाए वेही थो रहे। पर इहो जवाबु इन्हनि खां पुछंदासीं त इहे छो कयो, एतिरी दूरी छा लाइ? पर हाणे असां सां गॾु आहिनि ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं मुंहिंजियूं थींदियूं अदिन सां। पर पहिरीं हिन जे अचण जी ख़ुशीअ में अदी सकीना खे चवां थी त को ज़बरदस्त क़िस्म जो सहरो ॿुधायो। अये मौला मेहर वसाइया गंज बचड़ा तुझी आईया, मौला मेहर वसाइया गंज
अल्लाह आए ओ या रसूल आए अली इमाम आए वो हर दम याद आए अवल अल्लाह आए ओ या रसूल आए अली इमाम आए वो हर दम याद आए मौला मेहर वसाइया जन बचड़ा तुझी आईया मौला मेहर वसाइया जन लाडला तुझी आईया ओसरे लाडल दे सोना सेरा ओसरे लाडल दे सोना सेरा ओ सेहरे जोड़ बनायो सेहरे भलो मिलायो आए मौला मेरा वसाइया जन बचड़ा तुझी आईया मौला मेरा वसाइया जन लाडला तुझी आईया ओला हथ लाडल दे सोना गाना आए हथ लाडल दे सोना गाना लाडल बदम सोना गाना ओ मेदिया जोड़ बनायो मेदिया इहो रख लायो ऐ मौला मेहर वसाइया जन बचड़ा तुझी आईया मौला मेहर वसाइया जन लाडला तुझी आईया आया लाडल जा बरन मशाले ओ यख बचड़े जा बरन मशाल ओ कजल जोड़ बनायो ओ कजल इहो रख लायो आए मौला मेहर वसाइया ओ जन बचड़ा तुझे आईया मौला मेहर वसाइया जन लाडला तुझे आईया ओ अवल अल्लाह आए ओ या रसूल आए अली इमाम आए ओ हर दम याद आए अवल अल्लाह आए ओ या रसूल आए अली इमाम आए ओ हर दम याद आए ऐ मौला मेहर वसाइया जन बचड़ा तुझी आईया मौला मेहर वसाइया जन लाडला तुझी आईया अला साईं इहे ॼञूं इहे महिरूं हर घर में करे हर घर में ख़ुशी चवंदा आहिनि त अॼु वाक़ई मां जीअं तव्हांखे सवेरे ॿुधायो त मां ख़ुशी में मापा न पई ऐं अॼु असांजे प्रोग्राम में 4 चंड छा 14 जेतिरा बि मां चंड ॻणिया घण उहा हिकिड़ी अहम शख़्सियत आई आहे पर चवंदा आहिनि कॾहिं कॾहिं सरप्राइज़ ॾियण बि सुठो लॻंदो आहे ऐं अॼु मूंखे ॾाढो सुठो लॻो जी असांजे प्रोग्राम में 4 चंड लॻाइण लाइ हिकु ख़ूबसूरत फ़नकार बि आयो आहे सिंगर ऐं उहो आहे शहज़ाद बुरड़ो ऐं माशाअल्लाह काफ़ी अरसे खां पोइ शहज़ाद आयो तव्हांजा लख तोरा जो टाइम कढी असां वटि आया आहियो शहज़ाद मां खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां कंदसि पर पहिरीं आहे मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण जी कॉल हलो अस्सलाम वालेकुम केरु थी ॻाल्हाए मुंहिंजी सोहणी मुंहिंजी कमल मिठी खां हा कमल कहिड़ा हाल आहिनि ठीकु ठाक ठीक ठाक अवां ठीक ठाक बिल्कुलु ठीकु ठाक मुंहिंजी कमल खे प्रोग्राम कीअं थो लॻे प्रोग्राम ॾाढो सुठो पियो लॻे असांजी फैमिली शौक़ सां ॾिसंदी आहे ऐं का फरमाइश आहे मुंहिंजी कमल राणी जी
हा फरमाइश आहे। आप ॿुधायो। आसब मुर्तज़ा शाहनवाज़ मुंहिंजे भाउ जे नाले जो सहरो ॿुधायो। शाहनवाज़ भाउ जे नाले सां सहरो ज़रूरु ॿुधाईं। मिठी जा माण्हू ॾाढा मिठा हूंदा आहिनि, ॾाढा मिठा हूंदा आहिनि। ऐं लाइन बि डिस्कनेक्ट थी वई हली, न त मां ज़रूरु को थरी सॉन्ग ॿुधां हा। पर ख़ैर, ऐं हाणे मूं वटि जेके गुॾड़ियूं आयूं आहिनि, छो न मां उन्हनि सां ॻाल्हायां। तव्हां सभिनी जूं नज़रूं अॼु हेॾा लॻा पिया आहिनि। चालाक आहियो, हेॾां बि त ॾिसो न, मुंहिंजी भेण जा कमाल। जी मूंखे ॾियो। अच्छा, बाक़ खे माइक लॻल आहे। बाक़ खे टोपी बि पातल आहे, माइक बि लॻल आहे। अस्सलाम वालेकुम बाक़। पहिरीं त मां तव्हांजो जेतिरो बि थैंक्स कयां घटि आहे। तव्हांजो कसम सां कुर्ब आहे। मुंहिंजी तव्हां सां पहिरीं मुलाक़ात, ऐं पहिरीं मुलाक़ात में मूंखे ईअं लॻो, पहिरीं त मां सच ॿुधायां त तव्हांजी मुशाबियत मुंहिंजी हिकिड़ी प्यारी दोस्त आहे, उन सां थिए थी, जंहिंखे 35 साल थी विया आहिनि, मां न ॾिठो आहे। अच्छा। कल्ह मां तव्हांखे ॾिठो त मुंहिंजी यास्मीन मुंहिंजे आॾो आहे। हक़ीक़त हुई आहे त उहा मोहबत पंहिंजी जॻह ते, तव्हांजो ख़ुलूस, तव्हांजी मोहबत पंहिंजी जॻह ते। पर तव्हां जेके इहे अॼुकल्ह धरती जा सितारा, माण्हुनि जा खोटे खोटे राज़ कढो था, इहो वरी कीअं तव्हांखे ख़्यालु आयो? माशाल्लाह तव्हांजो जेको घराणो आहे, शाइराना घराणो, शाइरी बि कंदा आहियो। ऐं हा, इन सां गॾु मां तव्हांखे इहा ॻाल्हि बि ॿुधाईंदी हलां त माशाल्लाह जंहिंखे बि का तस्वीर ठहिराइणी हुजे, पंहिंजो पोर्ट्रेट ठहिराइणो हुजे न, बाक़ सां राब्तो कयो। बिल्कुलु ईअं लॻंदो त तव्हां जीअरा वेठा आहियो। तव्हांजी एॾी ख़ूबसूरत तस्वीर ठाहींदी। इहे सभु शौक़ु कीअं था? इन में वॾी महिनत थी लॻे। कीअं तव्हां इन पासे आहियो? आर्टिस्ट, एज़ एन आर्टिस्ट अगरि ॾिठो वञे त मुंहिंजी पंहिंजी तालीम उहा आहे, फाइन आर्ट में मां ग्रेजुएट आहियां। त विजुअल आर्टिस्ट मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी पहचान हिन वक़्त ताईं रही हुई। मां पेंटिंग्स कंदी हुयसि, शोज़ में, एग्ज़िबिशन्स में मुंहिंजो कमु लॻंदो हुयो। हिकिड़ो दफ़ो ईअं ई, जीअं त तव्हां ज़िक्र कयो त मुंहिंजो ख़ानदान हिकिड़ो घराणो माशाल्लाह बलड़े जीअ जा, असां ॻोठ जा रहवासी आहियूं। उनखे लिटिल मॉस्को करे चयो वेंदो आहे। त उतां जा सभु बलड़े जीअ जा पीरज़ादा, त सभु माशाल्लाह अदीब, शाइर, लेखक। त आहे त सॼो फ़न जी दुनिया, पर मां वरी थोरो पेंटिंग जे पासे अची वियसि। मां कॾहिं शाइरी न कई आहे, कॾहिं कुझु लिखियो न आहे। वांगुरु शाइर हुजो आहे न त अॼु चश्मो पियल हुजे हा, हीअं वेठा सोचो आहे। अक्सर शाइर वेठा सोचींदा आहिनि। ऐं भला कंपेयरिंग जी तरफ़ तव्हां कीअं आहियो? तव्हांखे कीअं ज़हन में आयो? असल में इहो मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तौर ते त मां न सोचियो हुयो, पर मूंखे हिकिड़ो दफ़ो एज़ अ गेस्ट मूंखे हिते धरती टीवीअ ते ई घुरायो वियो। अच्छा। पोइ हितां जो डायरेक्टर आहे, तमामु बहितरीनु इंसानु आहे, ख़ैर मोहम्मद खेड़ू साहब। उन मूंखे हिकिड़ी सलाह बि ॾिनी, सजेशन बि ॾिनी त भला तव्हां एॾो ॻाल्हायो था कॉन्फिडेंस सां, माशाल्लाह तव्हांजी पर्सनैलिटी बि आहे, तव्हां होस्टिंग कयो। सही। मुंहिंजो मां कॾहिं सोचियो न आहे, न कोई मतिलबु मां कॾहिं कई आहे अॻु में। चई पोइ असां छा जे लाइ आहियूं, असां आहियूं, असां तव्हांखे ॿुधाईंदासीं, सपोर्ट कंदासीं, तव्हां कयो। पोइ मां चयो हलो भला ठीकु आहे, ट्राई करे था। पोइ घरां परमिशन मिली? हा, घरां असांजो घर माशाल्लाह मूंखे परमिशन जो अहिड़ी को मसइलो न हूंदो आहे। जेको बि असांजे घर में माण्हू आहे, जी, जंहिंखे जेको करिणो हूंदो आहे, जंहिं प्रोफेशन में वञिणो हूंदो आहे, पोइ मर्द हुजे या औरत हुजे, असांजे घर में माशाल्लाह असांखे सम्झो वञे थो, सम्झनि था, पोइ अलाउ बि हूंदो आहे। ऐं बाक़ माशाल्लाह तव्हां थोरे ई अरसे में माशाल्लाह जेको ई प्रोग्राम स्टार्ट कयो आहे, पर बाक़ पहिरीं काल आहे, जॾहिं मुंहिंजी काल ते नज़र पवंदी आहे न, पोइ हू नाराज़ थी वेंदियूं आहिनि। मुंहिंजी रज़िया आहे सक्कर का। हलो, अस्सलाम वालेकुम रज़िया। वालेकुम सलाम। कहिड़ो हाल आहे? ठीकु ठाक? ख़ैर, तव्हां ॿुधायो, आपा ठीकु हो? तबियत सही आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। तबियत में इहा थधि बुखार अछूं लॻी पई आहे, बाक़ी हूअं त सही आहे। अच्छा, मां तव्हांजो ॾाढो प्रोग्राम शौक़ सां वापस ॾिसी आहे। अलाह सी तव्हांखे सलामत रखे, तव्हांजो मोहबत, तव्हांजो प्यार। का फरमाइश मुंहिंजी राणी रज़िया जी? फरमाइश मुंहिंजे मोहसिन अली जी शादी आहे, हुन जो गानो ॿुधायो को कहिड़ो सुठो। आदि सकीना मोहसिन अली जो नालो यादि रखिजो। ऐं तव्हां ॾिसो पिया त अॼु मूं वटि गुॾड़ियूं आयूं आहिनि, हिकु न ॿ न, पर हाणे 3 गुॾड़ियूं थी वियूं आहिनि। मुंहिंजी शकीला शकीला पहिरीं त इहो ॿुधायो, तव्हां शकीला खे मां माइक ॾियां। जहिड़ो आहे तव्हां सां शकीला, एतिरे अरसे खां पोइ तव्हां नज़र आया आहियो। ऐं मां ख़ुशी में मापा नथी त तव्हां PTV ते बेदिल साहब सां गॾु हूंदा हुयो, ऐं हिकिड़ी ॿी अदीब तव्हां सां गॾु हूंदी हुई, उनजो नालो छा हुयो? हिकु त तव्हां हूंदा हुयो, हिकिड़ी पूरी टीम हुई। 3 भेनरूं हुयो तव्हां? अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह। PTV ते त ख़ैर मतिलबु परफॉर्मेंस न कई अथऊं एतिरी, न सुल्ताना सिद्दीक़ी जो हिकिड़ो प्रोग्राम हुयो, उन में मतिलबु असां कई इनकलाबी गीत बोल क्लब। हा, तव्हां हमेशह इनकलाबी गीत ई ॻाया आहिनि। ग्रुप हो,
उन जो बेदिल मसरूर जेको टीवी ते प्रोड्यूसर हो, बिल्कुलु पर ख़ैर मूंखे घुराईंदो हुयो कॾहिं कॾहिं न, माशाल्लाह, तव्हांजो नात लाइ या मस्तीअ लाइ या मतिलबु अचानक बि त पोइ मां उते हाणे एतिरो अरसो तव्हां ग़ाइबु रहिया आहियो, एतिरे अरसे में तव्हां वटि हेतिरा सारा गीत यादि थी विया हूंदा, एतिरा सारा गीत जमा थी विया हूंदा, ऐं अॼु उन्हनि मां हिकिड़ो या ॿ त तव्हांखे ॿुधाइणो ई पवंदो, बसि ईअं गुनगुनाईंदासीं। हा न, ज़रूरु। पोइ भला हाणे या थोरी देरि खां न, पोइ देरि सां। पोइ चलो ठीकु आहे, तेसि यादि कयो जी। ऐं हाणे मां वरी अधी सकीना खे चवंदुसि त अधी सकीना जेके मूं नाला खयां आहिनि, ऐं को अहिड़ो ॿुधायो जो की हिननि ॿिन्हिनि खे ठा करे लॻे। खूह मेरी खूह जे नार में
मुझो छलड़ो पाणी में भेनर मुझो छलड़ो पाणी में अवयो छलड़ो पाणी में भेनर मुझो छलड़ो पाणी में सकीना वाह ऐं मूंखे जमाए छॾियईं। माशाल्लाह 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 मूंखे लॻे थो त शकीला जो बि छलड़ो ईअं गुम थियो आहे बाक़ जो बि छलड़ो मिली वियो न हाणे मिली आहे, ॾिस ॿ चलो मिली त आहे, इन हिक खां ख़ुशी में ॿ। वठूं था थोरी देरि जे लाइ ब्रेक। वेलकम बैक मोटी आयसि जल्दी जल्दी दौड़ंदी आहे साईं ज़ाहिर आहे जॾहिं हिते ॿ चारि औरतूं गॾु थियनि थियूं ऐं जेके विछड़ियल पाण में मिलनि त पोइ उहे पाण में ओ पुराणा किसा कढी वेंदियूं आहिनि छा थियो कीअं थियो बहरहाल ज़िंदगी हमेशह इहा दुआ हूंदी आहे त सभिनी जी सुठी गुज़रे ऐं जॾहिं बि मिलूं त असां उन मोहबत सां मिलूं त ॼण त असीं रोज़ु मिलंदा आहियूं ऐं उहा ई मोहबत मूंखे अॼु इन्हनि मां मिले पई ऐं मां बि कोशिशि कयां थी त जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश पिरी ईअं ऐं हाणे असां वटि जेको ख़ूबसूरत सिंगर ख़ूबसूरत प्यारो सिंगर जेके ॾिसण जे लाइ अखियूं आतियूं दिलि बेचैन हूंदो आहे शहज़ाद नालो ई शहज़ाद आहे त पाण बि शहज़ादो आहे त उहो शहज़ाद असां सां गॾु आहे। शहज़ाद अचो छा ॿुधाईंदो माशाल्लाह ॾिसण वारा हा ही सभु हथु मथे कयो बीठा आहिनि दोस्त सभु बीठा आहिनि त शहज़ाद जेकॾहिं तव्हां हा जेकॾहिं अचो बिस्मिल्लाह चलो बिस्मिल्लाह पोइ भले तव्हां वेही जेकॾहिं वेही इज़ीली करियो त भले। सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सिंध जा सारा माण्हू ॾिसनि सिंध जा सारा माण्हू ॾिसनि सभई करनि प्यार सरतियूं ऐं सिंगार 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 हे सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सिंध जा सारा माण्हू सिंध जा सारा माण्हू ॾिसनि सभई करनि प्यार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार हे हे राधिका आहा भले भले आहा आहा यो क्या बात है आहा आहा आपा नसरीन नाज प्यारी प्यारा प्यारा गीत गराए सरतियों में सिंगार सरतियों में सिंगार सरतियों में सिंगार सरतियों में सिंगार आपा नसरीन नाज प्यारी सोहना प्यारा गीत हलाए सिंध जे सारे माण्हुनि खे थी ख़ुशियूं केरियूं खूब पुॼाए डायरेक्टर आ प्यारो पंहिंजो डायरेक्टर आ प्यारो मुंहिंजो गुज़र भगवान सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार हे सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार आहा 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 बोले 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 आहा 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 जिए मुझी सिंध जिए जियन सारा धरती टीम जा वर्कर सारा जिए मुझी सिंध जिए जिए धरती टीवी जिए मुझी सिंध जिए जियन वर्कर प्यारा जिए मुझी सिंध जिए जियन सारा धरती टीवी जा वर्कर सार जेको हिते ईंदो आहे जेको हिते हूंदो आहे ख़ुशि हूंदो आहे यार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सिंध जा सारा माण्हू ॾिस सिंध जा सारा माण्हू ॾिसनि सभई करनि प्यार सभई करनि प्यार सभई करनि प्यार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार सरतियूं ऐं सिंगार आहा बोले 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 आहा आहा
सेहरा सोहनी सकाफत हितां जी आहे इहा ई चाहत सरतियूं सिंगार सरतियूं सिंगार हे सरतियूं सिंगार सरतियूं सिंगार लाडा सेहरा सोहनी सकाफत हिक ॿिए सां हिते सभ जी मोहबत सभिनि जो आ साथ ये सभिनि जो आ साथ 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 सभिनि जो आ साथ ये जिए घर बार सरतियूं सिंगार हे सरतियूं सिंगार सरतियूं सिंगार सिंध जा सारा माण्हू जी सिंध जा सारा माण्हू ॾिसनि सभई करनि प्यार सरतियूं सिंगार सरतियूं सिंगार सरतियूं सिंगार हे सरतियूं सिंगार 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 सरतियूं मां केॾी तारीफ़ कयां शहज़ाद तव्हांजी माशाल्लाह माशाल्लाह अलाह कंदो तव्हांजी दुआ सां ई तव्हां एॾो ख़ूबसूरत गीत लिखियो आहे हिते असां वीडियो ज़रूरु ठाहींदासीं ऐं सरतियूं ऐं सिंगार अलाह कंदो इहो हमेशह हमेशह मुंहिंजो सरतियुनि जो साथ मूंसां गॾु हूंदो तव्हांजी मोहबत मूंसां गॾु हूंदी तव्हांजो प्यारु मूंसां गॾु हूंदो ऐं हमेशह दुआउनि में हिक ॿिए खे यादि कंदा रहंदासीं तमामु सुठो लॻो काल आहे की मिठड़ी प्यारी मुंहिंजी सोणी भेण चलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु थी ॻाल्हाए कीअं आहियो आपा ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां कीअं आहियो किथे आहियो मां बि ठीकु ठाक मां फरहाना पई ॻाल्हायां बिरारो खां सुञातो हा बिल्कुलु फरहाना मूं तव्हांखे सुञातो ऐं घर में सभु ख़ैरियत आहे हा शुक्र अल्लाह जो तव्हांजी दुआऊं आहिनि तव्हां ॿुधायो मुंहिंजी अॼोको प्रोग्राम कीअं थो लॻे पूरी टीम खे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम ऐं का फरमाइश आहे मुंहिंजी फरहाना जी हा फरमाइश आहे आपा खे चइजो असांखे सुठे में सुठो फेरो ॿुधाए हूअं बि काफ़ी मतिलबु सुठा फेरा चवंदी आहे असांखे मतिलबु सुठा लॻंदा आहिनि असां हाणे बि तव्हांजो शो ॾिसूं पिया मां कल्ह बि कॉल पई कयां पर कल्ह नंबर न पियो लॻे ऐं हाय छो न लॻो बहरहाल अॼु मिली वियासीं ऐं अॼु मुंहिंजी फरहाना मूं वटि ॾिसो केॾा प्यारा प्यारा महिमान आया आहिनि महिमान छा घर जा धणी आहिनि असांजी दिलि वटां आहिनि ऐं महिमान आया आहिनि हा न त इन गुॾड़ियुनि खे कुझु न कुझु ॿुधायो तव्हां आपा मुंहिंजो गलो ख़राबु आहे फरहाना एॾो प्यारो गलो तॾहिं त मूं तव्हांखे चयो आहे मिठड़ो आवाज़ु आहे तव्हांजो कुझु न कुझु ॿुधायो फरहाना भॼी वई फरहाना वरी त तव्हां कॉल कंदो न वरी राति किटी थी वेंदी कुझु न ॿुधाईंदो ऐं हाणे जेको आहे अदी शकीला सरतियूं ऐं सिंगार तव्हां ॿुधो ऐं हाणे अदी मूंखे माइक ॾियो छो जो असां वटि जेको ईंदो आहे न हसी फसी वारी ॻाल्हि आहे असां छॾींदा न आहियूं माशाल्लाह न माशाल्लाह न इहे न चओ जो ही अलाह तव्हां जो हिकिड़ो नालो आहे कुझु बि भले ॿ लफ़्ज़ ई कुझु बि ॿुधायो ज़रूरु न भले पूरो न ॿुधायो जेको तव्हांखे अचे हा हलंदो ढोलक कीअं न वॼंदो माशाल्लाह हा तूं इन जा पोयां न हलिजांइ ढोलक वॼाइजांइ चओ त मां तव्हांजे पोयां ईंदुसि बिस्मिल्लाह दोस्त कयासी दिलदारी ले हो दोस्त कयासी दिलदारी ले कनिता दिल आजारी कंध झुकियो हो जिन कदमन मिला कंध झुकियो जिन कदमन में चोट लगी का पारी दोस्त कयास कोयल देव से बुलबुल देव से परवाने देव से ओ कोयल देव से बुलबुल परवाने देव से जह वटेव से तह वटे आला जह वटेव से तह वटे जारी 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 दोस्त कयासी
दिलदारी ले हो दोस्त कयासी दिलदारी ले कन्निता दिल आजारी दोस्त कयासी तुही जो मुई जो ना तो रिश्तो शायद मौत तुझने हो तुही जो मुही जो ना तो रिश्तो शायद मौत तुझने ये यारी यार बियारी अलाही ये यारी यार बियारी या ना है मारने वारी दोस्त कयासी दिलदारी ले हो दोस्त कयासी दिलदारी ले कन्निता दिल आजारी दोस्त के प्यार नहीं पाए प्यार घुरी थो है पूजई उस्ताद ओ प्यार नहीं पाए प्यार घुरी थो है पूजई उस्ताद आशिक नाही शायद आही ना आशिक नाही शायद आही यार बदोवा पारी दोस्त कयासी दिलदारी ले हो दोस्त कयासी दिलदारी ले कन्निता दिल आजारी दोस्त शकीला उस्तादनि जा उस्ताद आहिनि। उस्तादनि जी उस्ताद उस्तादनि जी ऐं हाणे त मां तव्हांखे चवंदुसि तव्हां त हर हफ़्ते असां वटि ईंदा कयो इहे पुराणा गीत ऐं दोस्त कंदा आहिनि दिलि आज़री तव्हांखे हाणे ख़बर पई आहे दोस्तनि जो कहिड़ो कमु आहे इहो ई त कमु आहे जी ऐं माशाल्लाह तव्हां ॾिठो त दी शकीला अहिड़ा ई महिमान असां वटि जॾहिं ईंदा आहिनि दिलि ख़ुशि थींदी आहे छो जो हिकिड़ी पंहिंजाइप आहे नंढिड़ो घरु आहे उन में घर में वेही ऐं न आवाज़ न छा माना असीं पंहिंजा पाण में ॿुधंदा आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं ॾिसो तव्हां बि केॾा ख़ुशि थिया आहियो पुराणा गीत आहिनि हाणे अदी सकीना खे चवंदुसि ओ गरीबाणो कखाओ घरे ओ पसंदी दई अलाए न गरीबाणो कखाओ घरे पसंदी दई अलाए न गरीबाणी छिनल खटते गरीबाणी छिनल खटते अरे निंड भी दई अलाए न गरीबाणो कखाओ घरे पसंदी दई अलाए न गरीबाणो कखाओ घरे पसंदी दई ओ अलाए न ऐ असीरा कभू गन जा अमीरा कभू गन जा असीरा कभू गन जा अमीरा कभू गन जा असां जाको तलोड़न जा असां जाको तलोड़न जा इहे वण गई अलाए न
ज़बरदस्त। जी मां हमेशह चवंदी आहियां त जेके संगे मरमर जा फर्श हूंदा आहिनि उते इंसान खे संभली संभली हलणो पवंदो आहे, तिरकी माण्हू पए थो। पर हे जेके ग़रीबाणा कख ऐं कचूं जायूं हूंदियूं आहिनि न त बेधड़क तव्हां वञो ऐं खट ते चढ़ी वेही रहो, इहा ई हिकिड़ी पंहिंजाइप आहे। ऐं एॾे ज़बरदस्त गीत में वठां थी थोरी देरि जे लाइ ब्रेक। ऐं हाणे मुंहिंजी नज़र वञी पई आहे लाड़काणे में नौदेरो जे उते मां ॾिसां पई त उमर भुटो माशाल्लाह माशाल्लाह शादी जूं तयारियूं लॻी पियूं आहिनि, दुहल धमामा पिया वॼनि। ऐं वरी उन्हनि फरमाइश कई आहे त अदी सकीना सहिरो ॿुधाए त 4 चंड लॻी वेंदा, ज़रूरु ईअं ई थींदो। ऐं उन खां सवाइ मां ॾिसां पई त ख़ैर मोहम्मद मेतले में ख़ालिद मेतले जी बि शादी आहे। वाह ख़ालिद वाह, ख़ालिद मूंखे नज़र पियो अचे। ऐं मोड़ अञा न ॿधा अथव, हाणे थोरी देरि खां पोइ भेणियूं भाई चाचियूं मासियूं गॾिजूं तव्हांखे मोड़ ॿधंदे, मामो ॿधंदो मोड़, बिल्कुलु उनजो सहिरो बि मां चवरायां थी। ऐं इन खां सवाइ असांजी प्यारी भेण जेका असां सां गॾु काफ़ी प्रोग्रामनि में बि आई आहे, आमना कोटड़ीअ खां। अॼु आमना ख़ुशि लॻी पई आहे, हालांकि अॼु असां वटि अचण जो वाइदो बि हुयसि त अदी सकीना सां गॾु मां ईंदुसि, सहरा ॻाईंदुसि। पंहिंजे भाइटनि जी तौर अथसि की जी शादी आहे। ऐं अली मुराद ऐं ॿिए जो नालो छा थी, आयान। आयान किथे आहे? आयान नाराज़ न थी, मां तुंहिंजो नालो खणा पई। आयान मुंहिंजो साम्हूं वेठो आहे। आयान रब पाक तोखे ज़िंदगी ॾींदो, हज़ारियूं ख़ुशियूं आणींदो। ऐं मुंहिंजी आमना सदाईं तुंहिंजी काज में नचंदी टिपंदी। ऐं हाणे वरी मां चवां थी शहज़ाद, शहज़ाद ॾिसो मां हेॾा ॾिसां न सम्झी वेंदा कयो त तव्हां अचो मुंहिंजो शहज़ाद माशाल्लाह। जी माइक मां ॾियां थी, भले वेही तव्हां भले वेही चयो। बलोची बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हो जीबा दिलबर 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 जीबा दिलबरे यार, जीबा दिलबर 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 जीबा दिलबरे यार, जीबा रंग अनारानी सोरे छम खुमारानी, जीबा रंग अनारानी सोरे छम खुमारानी, जिया मंद जानी जीबा मई दिले दिलदार, जीबा दिलबर 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 जीबा दिलबरे यार, जीबा रंग अनारानी सोरे छम खुमारानी, जीबा रंग अनारानी सोरे छम खुमारानी, जिया मंद जानी जीबा मई दिले दिलदार, जीबा दिलबर 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 जीबा दिलबरे यार। मोती मूरते जीबा धंगा रब्बा ठाहिजा हमें रबे कुदरत जीबा। आहा आहा हो सोनी सूरते जीबा मोती मूरते जीबा धंगा रब्बा ठाहिजा हमें रबे कुदरत जीबा, जीबा रंग अनारानी सोरे छम खुमारानी, वीरा रंग अनारानी सोरे छम खुमारानी, जिया मंद जानी जीबा मई दिले दिलदार, जीबा दिलबर 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 जीबा दिलबरे यार, जीबा दिलबर 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 जीबा दिलबरे यार। शफारा जाड़ी पुरवावारा कूजे कर देना थंग वे 9 लखे हारा, ओ स्याही जुल्फ शफारा जाड़ी पुरवावारा कूजे
रंग अनारानी ज़ोरे छमुख महारानी, जीबा रंग अनारानी ज़ोरे छमुख महारानी, जिया मंद जानी जीबा दी दिले दिलदार, जीबा दिलबर 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 जीबा दिलबरे या, जीबा दिलबर 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 जीबा दिलबरे या, जीबा रंग अनारानी ज़ोरे छमुख महारानी, जीबा रंग अनारानी ज़ोरे छमुख महारानी, जिया मंद जानी जीबा मई दिले दिलदार, जीबा दिलबर 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 जीबा दिलबरे यार। जीबा दिलबरे जानी लखे थोरवा मनानी, गुगटी जुल्फ कारा गो पीठा सौदा सहानी, ओ जीबा दिलबरे जानी लखे थोरवा मनानी, गुगटी जुल्फ कारा गो पीठा सौदा सहानी, जीबा रंग अनारानी ज़ोरे छमुख महारानी, जीबा रंग अनारानी ज़ोरे छमुख महारानी, जिया मंद जानी जीबा मई दिले दिलदार, जीबा दिलबर 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 जीबा दिलबरे या, जीबा दिलबर 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 जीबा दिलबरे या, जीबा दिलबर 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 जीबा दिलबरे या, जीबा दिलबर 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 जीबा दिलबरे या। तमामु सुठो लॻे पियो त तारीफ़ पई कींदी थिए, पर छो जो असांखे रुगो दिलबर सम्झ में आयो। जीबा दिलबर, हा न, त दिलबर दिलबर उन ते ज़ोर हुयो सभिनीनि जो, तोखे बि दिलबर, हा दिलबर असां वटि वेठो आहे। जी माशाल्लाह, तमामु सुठो ख़ूबसूरत गीत असांजे बलोचिन जो, हा बिल्कुलु बलोचिन जी हिकिड़ी तारीफ़ आहे। ऐं मां ॾिसां पई त शायदि काल अचे पई, पर काल परे आहे ऐं तारियूं मौसम ॿाहिरि गरम आहे त इन करे तारियूं। ऐं हाणे मां ॻाल्हाईंदसि पंहिंजी बाग सां। बाग, तोखे अॼु प्रोग्राम कीअं थो लॻे? तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे, ॾाढो मज़ो पियो अचे। सरतनि त महफ़िल मचाई आहे। तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असांजो पंहिंजो पीरज़ादनि जो बेलड़ी जी ॻोठ जे औरतुनि जो हिकिड़ो व्हाट्सएप ग्रुप आहे, उनजो टाइटल सरतियूं आहे। सरतियूं, हा, हाणे उनजी असां एॾी मीटिंग्स थींदियूं आहिनि, पिकनिक्स थींदियूं आहिनि, उन ते असां सोशल इशूज़ डिस्कस कंदा आहियूं। बिल्कुलु। आंटी शकीला बि आहे उन में, मेंबर आहे उनजी, उन में उहो सरतियूं त तमामु ख़ुशि में मज़ा। अॼु मां सरतियुनि ते थी वञा, ऐं माशाल्लाह हाणे तूं बि असांजी सरती आहीं, त सरती असांखे कुझु ॿुधाईंदी? सरती छा ॿुधाईंदी असांखे? ॿुधाए था वठूं, पर मां प्रोफेशनल का सिंगर न अदी कुझु न कुझु, हा माइक ॾियो। एॾो मिठड़ो आवाज़ु आहे, ऐं तव्हां जेको इन सां माण्हुनि खां ॻाल्हियूं था कढो, असीं घटि में घटि तव्हां खां ॻारायूं त सही, कुझु न कुझु त नसरी तव्हां खां वठे। बिस्मिल्लाह, न बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, जेके ॾिसनि पिया। न कुझु न चवंदासीं। छा चवां, तव्हां ॿुधायो कहिड़ो कुझु बि ॿुधायो। सिक सोज़ में दिल सारी है, मोहब्बत जाके मच बारी, का सारत लहबिया है, का सारत लहबिया, का सारत लहबिया। बस आने ना कि तवा कंटिन्यू माशाल्लाह, ज़बरदस्त, एॾो ज़बरदस्त मिठड़ो मिठड़ो प्यारो आवाज़। ऐं वाक़ई का सार त लहबी आहे न। कुझु माण्हू सार लहण ईंदा न आहिनि, कुझु माण्हू सार साॼा परे खां ई तोबा तोबा कंदा आहिनि, ईअं न कंदा कयो ऐं सार लहंदा कयो। माशाल्लाह, मां ॾिसां पई त उमर भुट्टो ऐं उनजे घर में अॼु उहा माशाल्लाह पुटड़ो ॼावा। तव्हांखे खोड़ सारियूं उमर मुबारकूं हुजनि मुंहिंजी तरफ़ां, अदियुनि खे, भेनरुनि खे, सभिनीनि खे मुबारकूं। ऐं अलाह कंदो इन जूं ख़ुशियूं तव्हां ॾिसंदो, ऐं घोटु थींदो, राजा थींदो, इन्हनि जी कमाई तव्हां खाईंदो इंशाअल्लाह। अदी उन जे लाइ हिकिड़ो सहर ॿुधायो। ओ घोट राजा तोखे मां परिणाया, उमल सां मिलाया, अल
अल्लाह कदी औलादी बाघोट राजा शहजादा तो के मां परेड़ाया उमल सा मिलाया औलादी बाघोट राजा शहजादा ओ तू लशरनायो ओ दधिका कने थियो ओ तू लशरनायो ओ दधिका कने थियो न्यान सरने ते रोज अचने तुझा गीत खुशियां जमा गाया उमल सा मिलाया अल्लाह कदी औलादी बाघोट राजा शहजादा तो के मां परेड़ाया उमल सा मिलाया अल्लाह कदी औलादी बाघोट राजा तुझे छने में मेहमान आया ओ तुझे छने में मेहमान आया मामन तो के मोर बताया तुझे सुरही मसे जरी छाया उमल सा मिलाया अल्लाह कदी औलादी बाघोट राजा शहजादा तो के मां परेड़ाया उमल सा मिलाया अल्लाह कदी औलादी बाघोट राजा भली पई मरी के तुझी मंगेती मायई तो लाई खड़ी आई बेटी तुझे हथने पेरने के मालाया उमल सा मिलाया अल्लाह कदी औलादी बाघोट राजा शहजादा तो के मां परेड़ाया उमल सा मिलाया अल्लाह कदी औलादी बाघोट राजा ओ शहजादा तो के मां परेड़ाया उमल सा मिलाया अल्लाह कदी औलादी बाघोट राजा वाह दी सकीदा वाह घोट राजा ऐं अल्लाह कंदो ये घोट पाइण बा ऐं औलादी बि थींदा काला के मिठड़ी प्यारी भेण जी हलो अस्सलाम वालेकुम आवाज़ ॾाढो घटि आहे मुंहिंजी अफ़शां पई ॻाल्हाए गुलशन हदीद खां अफ़शां हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल आहे आपा बिल्कुलु ठीकु ठाक मुंहिंजी अफ़शां कीअं आहे प्रोग्राम कीअं थो लॻे अफ़शां खे हा माशाअल्लाह ॾाढो प्यारो थो लॻे मां कल्ह बि तव्हां ॾे कॉल कई हुई पंहिंजे नंढड़े भाइट उन्हनि सोहरनि जे लाइ फेरो चयो हुयो तव्हांखे हलायो ॾाढी ख़ुशी थी असांखे वॾी महिरबानी लख थोरा ऐं ज़ाहिरा तव्हांजा बचा माना असांजा बचा आहिनि ऐं प्रोग्राम ई तव्हांजे बचड़नि जो आहे ऐं केॾीमहिल कल्ह बि मूं तव्हांखे चयो केॾीमहिल अचो असांजे प्रोग्राम में हा असांजी अम्मी खे ॾाढो शौक़ु आहे तव्हांजो शो इलाही शौक़ु सां ॾिसंदी आहे ॾाढो पसंदि कंदी आहे तव्हांखे तव्हांजे प्रोग्राम खे वॾी महिरबानी लख थोरा भला का फरमाइश आहे मुंहिंजी अफ़शां जी कोई भी प्यारो सो फेरो असांखे ॿुधाए छॾिजो सुठो हाज़िर 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 अदी कोई पंहिंजे भाइटनि खे पंहिंजे पुट खे डेडिकेट कंदमि सही आहे ठीकु आहे अफ़शां जे नाले ते पर अदी सकीना हिकिड़ो मिंट बीठो माण्हुनि खे काफ़ी मूं साही ॾेई छॾी आहे काफ़ी उन्हनि आराम कयो आहे असां वटि को महिमान ईंदो आहे आराम करणु न ॾींदा आहियूं सम्झी विया आहियो न तंहिंजे करे मूंखे माइक ॾियो त पर चवंदा आहिनि ओचितो छिरक बि न कंहिंखे विझिजे तंहिंजे करे पाणी ॿाणी पीआरे उन खां पोइ जेको आहे सो गीत ॿुधंदासीं वठां थी थोरी देरि जे लाइ ब्रेक
माइक मोटी आयसि जल्दी जल्दी दौड़ंदी आहियां। अॼु तमामु घणी ख़ुशख़बरी मूंखे हाणे हाणे पई आहे त मुंहिंजी प्यारी भेण दी शकीला जो ख़ैर सां पुटड़ो महरान अली ऐं हाकिम अली उन्हनि भाइटो उनजे ख़ैर सां ॾींहड़ा ॿधजनि पिया। शादी जूं तयारियूं आहिनि ऐं कुंवार जेका आहे सा ॻोल्हे ॻोल्हे उन्हनि हथु करे छॾी आहे ऐं अदी खे हाणे ॿुधायो अथनि उन शादी में तव्हां असां सां सभु शरीक थींदासीं ऐं सेरा ॻाईंदासीं झूमंदासीं ॻाईंदासीं पर इन शर्त ते त पहिरीं तव्हां कुझु ॿुधाईंदो असांखे। जी अदी हाणे तव्हां कुझु ॿुधायो पर पहिरीं काल बि आहे त असीं यादि करे वठो केॾो मां मौक़ो थी ॾियां तव्हांखे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो आपा? अरे मुंहिंजी गुॾड़ी मां सदके वञा, कहिड़ो हाल आहे तव्हांजो? ठीकु आहियो काफ़ी अरसे खां पोइ? अच्छी आई जी पी ॻाल्हायां जेका प्रोग्राम कॉल कंदी आहे। हा बिल्कुलु मां सुञातो तव्हांखे। प्रोग्राम कीअं थो लॻे अॼोको? मां उनजी धीउ आहियां। हा हा बिल्कुलु मां सुञाणे छॾियो तव्हांखे। प्रोग्राम कीअं थो लॻे मुंहिंजी गुॾीअ खे? सुठो थो लॻे। मां वरी गानो फुल तयारी कई आहे। गाने जी फुल तयारी कई आहे? पोइ फुल तयारी सां ॿुधायो ॿुधायो फुल तयारी। जेके ढोलक वारे खे चओ त थोरो साथ ॾियनि। ढोलक वारा जेकॾहिं तो साथ न ॾिनो आहे त मां तोखे वापसि मोकिले छॾींदुसि। तव्हां शुरू कयो बिस्मिल्लाह। हा हिकिड़ो शेरो आहे मशहूरु। मशहूरु बिल्कुलु ॿुधंदासीं। इंदा मरवड़ा अला मुंहिंजा इंदा जोगीअड़ा। अला तव्हां ॻाइणु शुरू कयो। माशाल्लाह माशाल्लाह वरी बि कोशिशि करियो अलाह कंदो मिली वेंदी ऐं मारवाड़ा ईंदा ख़ुशि थींदा असांखे ॾिसी। ऐं हाणे मां चवंदुसि अदी शकीला खे। हा हा बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायो का झल पल न आहे तव्हांखे। मोरड़े जी मच्छी हाला रजा पला, मोरड़े जी मच्छी हाला रे पला, बिहन वारी छोरी छलो का देखे, बिहन वारी छोरी छलो का देखे, ऐ छलो का देखे छोरी छलो का देखे, चलो का देखे छोरी छलो का देखे, बिहन वारी छोरी छलो का देखे, बिहन वारी छोरी छलो का देखे, हैदराबाद शहर छलो घुरायो में, हैदराबाद शहर छलो घुरायो, हाला जे शहर मां मीना मड़ाय, हाला जे शहर मां मीना मड़ाय, चलो का देखे छोरी चलो का देखे, चलो का देखे छोरी चलो का देखे, बिहन वारी छोरी चलो का देखे, बिहन वारी छोरी चलो का देखे, नौशारे जे शहर मां छलो घुरायो में, नौशारे जे शहर मां छलो घुरायो में, मोरे जे शहर मां मीना मड़ाय, मोरे जे शहर मां मीना मड़ाय, चलो का देखे छोरी चलो का देखे, चलो का देखे छोरी चलो का देखे, बिहन वारी छोरी चलो का देखे, बिहन वारी छोरी चलो का देखे, मोरड़े जी मच्छी हाला रे जा पला, मोरड़े जी मच्छी हाला रे जा पला, बिहन वारी छोरी चलो का देखे, बिहन वारी छोरी चलो का देखे। अॼु पुराणियूं यादियूं तव्हां यादि कराए छॾियो। वाक़ई मोरड़े जी मच्छी ऐं हालार जा पला मशहूरु हूंदा हुआ। ऐं इन छोकिरी खां पुछंदासीं पोइ त इहो छलो काॾे कयसि, इन छोकिरी छलो गुम कयो आहे, किथां किथां सां मोरे मां मीना मड़ाई हुई। बहरहाल तमामु सुठो ऐं अलाह पाक तव्हांखे ज़िंदगी ॾे ऐं इहे ख़ुशियूं इहे मोहबतूं बरक़रार हुजनि। काल आहे की मिठड़ी प्यारी मुंहिंजी सुहिणी भेण जी। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजी आलिया लाड़काणे खां। आलिया कीअं आहियो तव्हां? प्रोग्राम कीअं थो लॻे? सुठो थो लॻे। तव्हां बि सुठा आहियो माशाल्लाह, ॻाल्हाइण में ॾाढा प्यारा आहियो। अलाह पाक तव्हांखे ज़िंदगी ॾे ऐं एॾो मिठो आवाज़ु अथव जो आउं चवां थी हाणे तव्हां जल्दी सां कुझु ॿुधायो। असां गानो ॿुधायो? जल्दी ॿुधायो, सुठो लॻंदो, ॾाढो सुठो लॻंदो।
असांखे सुठो लॻंदो तव्हां ॻाईंदव। मुंहिंजी भाउ जी सागर आहे न उन करे अॼु। हा न त भाउ जी शादी आहे त भेणियूं किथे चुप कंदियूं आहिनि, साहेड़ियूं सरतियूं सभु पहिरीं भेण खे अॻियां कंदियूं आहिनि। त भेण तूं जल्दी ॿुधा को सुठो सेरो। काल कटिजी वई आलिया, तो ॾाढी गद्दारी अॼु कई आहे, सुठी ॻाल्हि न आहे। बहरहाल अलाह पाक तव्हांखे ज़िंदगी ॾिए, अलाह साईं ख़ुशियूं माणींदो, ख़ैर सां भाॼाई वठी ईंदो। मुंहिंजा शहज़ाद हाणे शहज़ाद छा ॿुधाईंदो। हा बिल्कुलु मां माइक ॾियांसि थी, तव्हां भले वेठा हूंदा कयो, तव्हां तकलीफ़ न कयो। Aha, Sadika. Aha. Sadika. Alle, alle मुझा मारूड़ा, मुझा जोगियड़ा, ओ मुझा सामियड़ा, ओ मुझा मारूड़ा जोगियड़ा सामियड़ा। अल्ले 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 मुझा मारूड़ा, ओ मुझा जोगियड़ा, ओ मुझा सामियड़ा। मारूड़ा मिठड़ा मुझा, मारूड़ा लहूती मुझा। अल्ले रतल गोधड़ियूं केड़ू 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 रतल गोधड़ियूं केड़ू रतल केड़ू रतल ओ रतल केड़ू रतल। इंदा मुझा मारोड़ा इंदा जोगियड़े, इंदा मुझा मारोड़ा इंदा जोगियड़े। इंदा 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 मुझा जोगियड़ा इंदा मारोड़े, इंदा मुझा सामियड़ा इंदा जोगियड़े। केड़ू रतल गोदड़ियूं केड़ू रतल गोदड़ियूं केड़ू रतल गोदड़ियूं केड़ू रतल गोदड़ियूं। काल कुलर ते पाए जा अल्ले अल्ले मुझा मारोड़ा, ओ मुझा जोगियड़ा, ओ मुझा सामियड़ा। मारोड़ा मिठड़ा मुझा, मारोड़ा लहूती मुझा। आया मुन सुञाता मारू 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 आया मुन सुञाता जोगी आया वो जोगी जोगी सामी मारू जोगी जोगी सामू मारू हे मारू आया मुन सुञाता जोगी आया वो ईंदा आईंदा आईंदा ईंदा 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 मुझा वो ईंदा ईंदा मुझा मारू अड़ा ईंदा जोगी अड़े ईंदा मुझा सामी अड़ा ईंदा जोगी अड़े। मारू आया मुन सुञाता जोगी आया वो आया मारू जोगी जोगी आया हे आया मारू आया मुन सुञाता जोगी आया मुन सुञाता जोगी आया मुन सुञाता मारू आया मुन सुञाता दर दर बीन बजाएगा अल्ले अल्ले मुझा मारू अड़ा हो मुझा जोगी अड़ा हो मुझा सामी अड़ा मारूड़ा मिठड़ा मुझा मारूड़ा लहूती मुझा। आहा 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 जियो जियो ना जियो भले भले आहा आहा अद्यूं शाह लतीफ छे लायक लाल लतीफ छे
शाह लतीफ़ चए लाइक़ लाल लतीफ़ चए अदियूं शाह लतीफ़ चए लाइक़ लाल लतीफ़ चए अदियूं शाह लतीफ़ चए लाइक़ लाल लतीफ़ चए अदियूं शाह लतीफ़ चए लाइक़ लाल लतीफ़ चए ईंदा मुंहिंजा हो ईंदा 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 मुंहिंजा हो ईंदा ईंदा मुंहिंजा मारूअड़ा ईंदा जोगीअड़े ईंदा मुंहिंजा सामीअड़ा ईंदा मारूअड़े अदियूं शाह लतीफ़ चए लाइक़ लाल लतीफ़ चए अदियूं शाह लतीफ़ चए लाइक़ लाल लतीफ़ चए विछड़ियल मुंह मिलाएगा अल्ले अल्ले मुंहिंजा मारूअड़ा हो मुंहिंजा जोगीअड़ा हो मुंहिंजा सामीअड़ा मारूड़ा मिठड़ा मुंहिंजा मारूड़ा लाहूती मुंहिंजा अल्ले अल्ले मुंहिंजा मारूअड़ा हो मुंहिंजा जोगीअड़ा हो मुंहिंजा सामीअड़ा हो मुंहिंजा मारूअड़ा हो मुंहिंजा जोगी मारू सामी मारू जोगी मारू जोगीड़ा जोगीड़ा बस 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 हाणे तव्हां त खटियूं ई टोड़े छॾियूं हेठि लहो हेठि लहो हेठि लहो एॾो डांस माशाल्लाह गीत बि त अहिड़ो हुयो न मारवाड़नि जो जॾहिं गीत अचे ईअं अहिड़ी धुन सां ऐं शहज़ाद जो आवाज़ु हुजे त माशाल्लाह महफ़िल त मची वई पर मां तव्हांखे ॾिसां पई त जिन्हनि जे घर में बि शादियूं आहिनि वरी इहो तव्हां रिकॉर्ड करे छॾियो आहे न वरी पाण पिया ॿुधिजो माशाल्लाह शहज़ाद अल्लाह पाक तव्हांखे ज़िंदगी ॾे ऐं हाणे हा बाक़ तव्हां जो वञो था माशाल्लाह मुख़्तलिफ़ घरनि में सभिनीनि जा हाल अहिवाल ऐं सुठे माण्हुनि वटि वञो था पोइ उते रिकॉर्डिंग में कॾहिं का तकलीफ़ थी आहे न माशाल्लाह मां चवंदसि धरती टीवीअ जी जेका टीम आहे न मुंहिंजी उहा एॾी कोऑपरेटिव ऐं एॾी सपोर्टिव आहे मूंखे का तकलीफ़ न ईंदी आहे बाक़ी इहो आहे त तमामु सिखण खां मूंखे मिले थो छो त मुंहिंजो फर्स्ट एक्सपीरियंस आहे मुंहिंजे शो जो बि डायरेक्टर गुलज़ार भंगवार आहे बेशक ऐं धरती टीवी जी टीम जेका आहे सूं आहे अदा गुलज़ार सूं आहे हा बिल्कुलु तमामु हिन में खिलियो छो न न मां खिलण जी ॻाल्हि सुठी ॻाल्हि ते खिलबो आहे दिलि ख़ुशि थींदी आहे त माण्हू खिलंदो तारीफ़ हर कंहिं इंसान जी न थींदी सही थी चवां न बिल्कुलु सही थी चवां त पोइ इन करे मूंखे तमामु घणी सिखण जे लाइ काफ़ी कुझु माना का ॾुखियाई तव्हांखे न थी का ॾुखियाई न आहे पर हिकिड़ी ॻाल्हि आहे तव्हांखे अॻिले माण्हू जी मिसाल तौरु अदी सकीना आहे अदी सकीना जो तव्हां इंटरव्यू था वठो तव्हांखे ख़बर न आहे पंहिंजी ज़िंदगी कीअं तव्हां हीअ खोटी खोटी ॻाल्हियूं कढो था इहो वरी मां पाण ॾिसंदी आहियां जंहिंजो बि इंटरव्यू थियण वारो हूंदो आहे त उनजी शख़्सियत जे बारे में थोरो रिसर्च कंदी आहियां पंहिंजे डायरेक्टर खां पुछंदी आहियां दोस्त अहबाब खां त का अहिड़ी ॻाल्हि हुजे ऐं अक्सर वरी इंटरव्यू खां अॻु में वञी उन पाण जेको महिमान आहे जंहिंजो इंटरव्यू कयूं था पिया उन सां थोरो वेही ॿ लफ़्ज़ मां ॻाल्हाईंदी आहियां त उहो पाण माण्हू बि छा थो चाहे हा ऐं थोरो फ्री थिए उनजी हिकिड़ी हूंदी आहे न त झिझक थोरी ख़तमु थिए पोइ काफ़ी उहे पाण बि ॿुधाईंदा आहिनि त ही असां कमु कयो आहे लाइफ में हिन क़िस्म जो प्रोजेक्ट कयो आहे त पोइ उन शइ जो मेंशन त उहो महिमान जेको असांजो हूंदो उहो जेॾो घणो फ्री हूंदो जेॾो घणो हुनखे ओॾो खुली करे उहो असांजे पंहिंजे हथ में आहे त अॻिले खे असीं पंहिंजो कीअं था कयूं काल्ह हिकु मिठड़ी प्यारी सुहिणी भेण चलो अस्सलाम वालेकुम केरु थी ॻाल्हाए मुंहिंजी भेण मुंहिंजी शाहीन गुलशन हदीद खां शाहीन अस्सलाम वालेकुम कीअं आहियो तव्हां ख़ुशि चाक चङा भला जी मुंहिंजा भाइरनि जी शादी आहे उनजे लाइ कुझु ॼाणो हो बिल्कुलु भाइरनि जी शादी तव्हांखे मुबारक हुजे भाइरनि जा नाला छा आहिनि रियाज़ इमरान ऐं रिज़वान बलोच रियाज़ इमरान अदी नाला रखिजो ऐं तव्हां शाहीन कुझु ॿुधायो त सुठी ॻाल्हि थींदी लाइन डिस्कनेक्ट थी वई हली अलाए छा आहे अॼुकल्ह हालांकि ॿाहिरि मूंखे लॻे थो गर्मियूं आहे तारियूं गरम थी वियूं आहिनि तंहिंजे करे जॾहिं बि कंहिंखे मां कुझु चवंदी आहियां या ॻाइण जे लाइ त लाइन डिस्कनेक्ट बहरहाल अलाह पाक तव्हांखे ज़िंदगी ॾियो हाणे मुंहिंजी शकीला सच सच ॿुधाइजो तव्हांखे हिते अची ऐं हीउ प्रोग्राम माशाल्लाह मुंहिंजूं सरतियूं इन्हनि जा ख़ूबसूरत सहरा शहज़ाद जा गीत तव्हां ॿुधा त कीअं था लॻनि तव्हांखे माइक न आहे तव्हां वटि अती सकीना तूं लिकायो वेठी आहे बिस्मिल्लाह ॾाढो सुठो मूंखे त उहो ई पसंदि आहे तव्हांजो प्रोग्राम मां ॾिसंदी आहियां महिरबानी लखथोरा ऐं शहज़ाद जो ऐं सकीना खे पुराणो सुञाणींदी आहियां ॿियनि चैनलनि ते बहितरीनु तमामु ऐं असांजे हिन में सिंध जी जेके सैर आहे ऐं हाणे त उहो कल्चर घटि थी वियो आहे पर तव्हां जे करे हर को ॾिसे थो त उन करे मतिलबु
ॾाढो सुठो लॻंदो ऐं आहे शकीला मां सम्झां थी त असांजा इहे शहर आहे। कल्चर हुअणु खपे। हा न मज़ो ईंदो आहे ॾाढो। असां इहो न आहे त असां शहर में अची वियासीं त पंहिंजी ॻाल्हियुनि खे विसारे इन्हनि शहरनि खे छॾे ॾिनो आहे। ऐं तव्हां पाण ॾिठो त हाणे हिननि पुराणनि शहरनि खे हिननि रीमेक्स कयो आहे। हा, हा, प्लेन हा, हा। शहरनि खे हिननि खे छो जो हले त न बिल्कुलु भई हीउ जेको स्टाइल आहे हीउ ढोलक सां ही त असांजो पंहिंजो सकाफ़त आहे न हा न। मज़ो ईंदो आहे न पूरी हाणे बाख खां मां पुछंदसि त बाख ही माशाल्लाह एतिरा सहरा ॿुधा आहिनि। जी जी हा जी को वक़्तु यादि आयो हूंदो? मूंखे असांजो मां तव्हांखे ॿुधायां त जेको ॻोठु आहे हा उन में इन क़िस्म जूं शादियूं थींदियूं हुयूं ऐं सहरा चवंदियूं आहिनि अॼु बि। मतिलबु जेका शकीला साहिबा ॻाल्हि कई ॻाल्हि सही कई घटि थी वियो आहे पर असां वटि असांजे घरनि में इन शइ खे अञा बि ओड़े ई तरीक़े सां सेलिब्रेट कयो वञे थो ऐं उन्हनि शयुनि उन्हनि उहे रस्मूं वग़ैरह सभु बुकियूं असांजा जीअं त तव्हांखे ख़बर आहे त शेर शाइर बि आहिनि घणेई त अक्सर त नवां शेर करे शाइरी करे नवां सहरा ठाहींदा आहिनि। अच्छा मुंहिंजे पंहिंजे भाउ जी शादी हुई त मुंहिंजे पीउ हुन ते नओं सहरो लिखियो। कुझु यादि आहे? हाणे उहो घोट असांजो ज़ोर थियो अहिड़ो कुझु करे पर मूंखे बि यादि न आहे पर उहा शाइरी मुंहिंजे भला का पीउ कई। शाइरी यादि आहे? कुझु शेर ॿुधायो हिकिड़ो। शेर त मूंखे काफ़ी हस्बैंड हा मुंहिंजो हस्बैंड बि शाइर आहे अमर पीरज़ादो। यादि मूंखे तमामु घटि रहंदा आहिनि मूंखे शेर माना अदा खे ॾिसी असांजा शेर ई विसरी वियासीं अदा ते नज़र पवंदी आहे। बसि ईअं सम्झो था। बहरहाल लख थोरा। ऐं हाणे मां अधी सकीना खे चवंदसि त अधी सकीना अच्छा ॿार जो ही ॾिसो टाइम जेको आहे सो आगम अली अली ऐं मेहरान अली शाह उन्हनि जा नाला खणिजो बिल्कुलु अदी। ऐं ही ॾिसो टाइम जेको आहे सो वेठे वेठे मुंहिंजी नज़र पई टाइम जेको आहे सो पंहिंजी रवानी सां वञे पियो। टाइम जो क़दुरु करणु खपे। तव्हांजा लख थोरा थैंक्स वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं मुंहिंजा शहज़ाद तव्हां त कमाल करे छॾियो माशाल्लाह। अल्लाह पाक तव्हांखे ज़िंदगी ॾे ॾींहों ॾींहुं तरक़ी ॾे माशाल्लाह। तव्हां ॿाहिरि मुल्क बि इनशाला ॻाइणु वेंदो ऐं तव्हांजो असांजो साथ हमेशह रहंदो। ऐं मां तव्हांखे खां बि मोकिलाइणी कंदुसि। अल्लाह पाक तव्हांखे ज़िंदगी ॾे ऐं हमेशह दुआउनि में यादि रखिजो। वरी बि गॾु आहियूं का जुदाई न आहे। अदी खे चवंदुसि त लॻातार 2 सहरा तव्हांजे लाइ मुंहिंजी भेनरुनि जे लाइ शहज़ाद जे लाइ। अची वञो तव्हां सभु अचो। मेरा नंद वो मेरा न मुझो मोरवा सभेन का जोरवा भेट कयो तबे कंदासी अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासी। मेरा न मुझो मोरवा सभेन का जोरवा भेट कयो तबे कंदासी अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासी। ओ सस सोरे के वणो वा चुंडे चुंडे खयो आ सस सोरे के वणो आ साली ने चुंडे चुंडे। अरे मेहरान मुझो मोरवा सभेन का जोरवा भेट कयो तबे कंदासी अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासी। सोन अली तुझो शानवा ओ हार घुराय में सोन जो सोन अली तुझो शानवा। आए अली मुझो मोरवा सभेन का जोरवा भेट कयो तबे कंदासी अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासी। घुराय में सोन जी सोने शाज़त जो शानवा। ओ दूरी घुराय में सोन जी सोने शाज़त जो शानवा। आए शाज़
शानवा ओ भाई घुराय में सोन जी सोन बचड़ा तुझो शानवा ऐ मेरा मुझो मोरवा सफेद का सोरवा भेट कयो तबे कंदासी अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासी ओ सस सोरे के वणियो साली ने चुने चुने खयो सस सोरे के वणियो साली ने चुने चुने खयो मेरा मुझो मोरवा सफेद का सोरवा भेट कयो तबे कंदासी अल्लाह अल्लाह भेट कयो तबे कंदासी हिकिड़ो माण्हूआ मोतीअ तड़ोआ हिकिड़ो माण्हूआ मोतीअ तड़ोआ ओ मरण मिया हले मरण मिया जानी मरण मिया सज में पिले जो राणो चटे मोईड़े जो दान जेते अखने आडो मुखे ॾाढो आबो जेते अखने आडो मुखे ॾाढो आबो हिकिड़ो माण्हूआ मोतीअ तड़ोआ हू सामो वेठल आहे पर मुझो कत्ल आहे हू सामो वेठल आहे पर मुझो कत्ल आहे ओ सब जो जतल हले मुवत फतल जानी मुवत फतल आहे